पाशी खाते जे सूबाई वज़ीर तरफ़ां लॻापियल अमलदारनि खे दरिया जे कपनि खे मज़बूत करण जूं हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। सूबाई वज़ीर जाम खान जोरो तरफ़ां बेराजनि ऐं बंदनि ते ऑफिसरनि खे अलर्ट रहण जूं हिदायतूं कयूं वियूं आहिनि। सूबाई वज़ीर जाम खान जोरो चयो आहे त सिंधु दरिया जे बेराजनि ऐं बंदनि ते आपाशी ऑफिसरनि ऐं अमले जूं ड्यूटियूं लॻायूं आहिनि। जाम खान जोरो जो चवणो हो त अवाम दरिया ऐं नदी नालनि जे वेझो वञण खां पासो कनि। सूबाई वज़ीर जाम खान जोरे जी सदारत में सिंधु दरिया जे सूरतहाल बाबति अहम इजलास थियो। इजलास दौरान गुड्डू सकर ऐं कोटड़ी बेराजनि में पाणी जी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में बरसातनि खां पोइ सिंधु दरिया जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। इन अहम ख़बर खां अव्हां खे आगाह पिया हलूं त आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर तरफ़ां लॻापियल अमलदारनि खे दरिया जे कपनि खे मज़बूत करण जूं हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। सूबाई वज़ीर जाम खान जोरे तरफ़ां बेराजनि ऐं बंदनि ते ऑफिसरनि खे अलर्ट रहण जूं हिदायतूं कयूं वियूं आहिनि। सूबाई वज़ीर जाम खान जोरे चयो आहे त सिंधु दरिया जे बेराजनि ऐं बंदनि ते आपाशी ऑफिसरनि ऐं अमले जूं ड्यूटियूं लॻाई वञनि। जाम खान जोरे जो चवणो हो त अवाम दरिया ऐं नदी नालनि जे वेझो वञण खां पासो कनि। सूबाई वज़ीर जाम खान जोरे जी सदारत में सिंधु दरिया जे सूरतहाल बाबति अहम इजलास थियो। अव्हां खे ॿुधाईंदा पिया हलूं त इजलास दौरान गुड्डू सकर ऐं कोटड़ी बेराजनि में पाणी जी सूरतहाल ते ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में बरसातनि खां पोइ सिंधु दरिया जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। अव्हां खे आगाह पिया हलूं त आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर तरफ़ां लॻापियल अमलदारनि खे दरियाउनि जे कपनि खे मज़बूत करण जूं हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि। सूबाई वज़ीर जाम खान जोरे तरफ़ां बेराजनि ऐं बंदनि ते ऑफिसरनि खे अलर्ट रहण जूं हिदायतूं कयूं वियूं आहिनि। ख़बर खां अव्हां खे आगाह पिया हलूं त आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर तरफ़ां लॻापियल अमलदारनि खे दरियाउनि जे कपनि खे मज़बूत करण जूं हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि।